बग पखी ऐं ॾाहे खेखिड़े जी इंतिहाई दिलचस्प ऐं सबक़ आमोज़ कहाणी। ही कहाणी बर्मा जे शहर जी आहे। बर्मा जे शहर रंगून भरिसां हिकु मिठे पाणी जी ढंढ हुई। हिन ढंढ में नंढियूं वॾियूं हज़ारे मच्छियूं रहंदियूं हुयूं। जीअं त उहा बादशाह सलामत जी ढंढ हुई, सो सभई मच्छियूं उन ढंढ में ख़ुशपाश रहंदियूं हुयूं। बादशाह सलामत सॼे शहर में पड़ो घुमाए छॾियो हो त को बि संदसि ढंढ मां मच्छी न फासाईंदो। उन ई करे रोज़ानो शहर जा माण्हू मच्छियूं मारण लाइ शहर खां ॿाहिरि दरिया ते वेंदा हुआ। हुननि मां कंहिं बि कॾहिं भुलिजी बि बादशाह जे हिन ढंढ ॾे रुख़ न थे कयो। उन करे ढंढ जूं सभई मच्छियूं ख़ुशि ऐं हिफ़ाज़त सां ज़िंदगी जा ॾींहं गुज़ारे रहियूं हुयूं। उन ई ढंढ जे किनारे ते हिकु खेखड़ो ऐं बग पखी पिणु रहंदा हुआ। उहे ॿई पाण में तमामु घणा घाटा यार हुआ। ढंढ जूं सभई मच्छियूं हिननि खे पंहिंजो मददगार ऐं दोस्त सम्झंदियूं हुयूं। बग पखी कॾहिं बि उन ढंढ मां मच्छी न फासाईंदो हो ऐं न ई मच्छियुनि खे खाईंदो हो, नुक़सानु पहुचाईंदो हो। खाधे खुराक लाइ हू हमेशह उॾामी दरिया ते वेंदो हो या कंहिं ॾूरांए ढंढ ॾे वेंदो हो ऐं शाम जो वापसि पंहिंजे सॼे ॾींहं जे सफ़र जा तजुर्बा पंहिंजे दोस्त खेखड़े खे अची ॿुधाईंदो हो त हू कहिड़े हंधि वियो ऐं कहिड़े हंधि कहिड़े तरीक़े सां बुख लॻण ते मच्छियूं फासाए किथां किथां मच्छियूं खाधाई। उहे किसा ॻाल्हियूं उन ढंढ जूं मच्छियूं बि ॿुधंदियूं हुयूं, पर हू जीअं त बादशाह सलामत जी ढंढ हुई, तंहिं करे बग पखी उन मच्छियुनि खे नुक़सानु न पहुचाईंदो हो। बादशाह सलामत जी ढंढ जी मच्छियुनि खे जेतोणीकि इहा ॼाण हुई त बग पखी जो पेट गुज़रबो मच्छियुनि ते आहे, पर उहा पको हुयनि त हू संदसि नालो हरगिज़ बि न वठंदो। हुननि जो बग पखी ते पको भरोसो हो। उन ई करे कॾहिं कॾहिं ॿाहिरि निकिरी बग पखी सां ख़बरचार बि अची कंदियूं हुयूं। जीअं जीअं वक़्तु गुज़रंदो वियो, बग पखी पोड़ो थींदो वियो ऐं हाणे हू एतिरो सुस्तु ऐं थकल महसूसु करणु लॻो जो रोज़ानो ॾूरांए ढंढ ते उॾामी वञी मच्छियूं फासाइणु हुन लाइ ॾुखियो कमु थी पियो हो। जीअं त हुनजो गुज़ारो बि मच्छियुनि ते हो, जो मच्छियूं फासाए खाइण खां सवाइ हुनजो ॿियो गुज़ारो बि न हो। हिकु ॾींहुं हुनजे ज़हन में ख़्यालु आयो त भला बादशाह सलामत वारे ढंढ जूं मच्छियूं फासाए छो न खाइजनि। दिलि में बग पखी इहो सोचणु शुरू कयो। हुन सोचियो त हिन ढंढ जूं मच्छियूं जेतोणीकि मुंहिंजूं दोस्त आहिनि, पर सभु त दोस्त न आहिनि। उन बैदि हुन हिकु अटकल सोची ऐं ॿिए ॾींहुं बग पखी हिकु ॿिए ढंढ ॾे हलियो वियो ऐं सॼो ॾींहुं उते ई घारे जॾहिं मोटियो त काफ़ी देरि थी चुकी हुई। खेखड़ो पंहिंजे ॿिर में घिड़ी वियो हो ऐं मच्छियूं सभु सुम्ही रहियूं हुयूं। ॿिए ॾींहुं सुबुह जो सैर शिकार ते वञण बदिरां बग पखी ढंढ जे विच ते अची हिकु टंग ते बीही अखियूं बंदि करे सोचणु लॻो। थोरी देरि बाद खेखड़ो पंहिंजे ॿिर मां जॾहिं ॿाहिरि निकितो त पंहिंजे झूने दोस्त बग पखी खे उन हाल में ॾिसी हैरान थी वियो। खेखड़े बग पखी खां पुछियो, ओ यार ख़ैर त आहे भाऊ बग पखी। बग पखी आहिस्ते आहिस्ते पंहिंजूं अखियूं पटियूं, मथे के टंग खे हेठि लाथो, पोइ ग़मगीन शिकिल ठाहे खेखड़े खे ख़बर ॿुधाई त अदा मूं मुहाणनि जे वातां ॿुधो आहे त हिकु ॾींहुं हिन ढंढ जूं सभई मच्छियूं मरी वेंदियूं। हू काल खां उन ॻणती में आहे त हाणे मच्छियुनि जो छा थींदो। हिन ढंढ जूं अजीब मच्छियूं आहिनि ऐं के वीचारियूं ग़रीब मच्छियूं आहिनि जिन सां हिन जी तमामु घणी दोस्ती बि आहे। हाणे उन्हनि जो छा थींदो। इन ई दौरान कुझु मच्छियूं जेकी उन वक़्तु बग पखी जे अॻियां लंघी रहियूं हुयूं, उहे बग पखी जी उहा ॻाल्हि ॿुधी डिॼी वियूं। पोइ त उन्हनि मां हिकु मच्छी सभिनी जे तरफ़ां बग पखी खे अची मिनत करणु लॻी त हू खेनि उन ओचिते ईंदड़ मौत खां बचाए। बग पखी ख़ुशी सां संदन मदद करण लाइ हाउकार कई। जीअं त बग पखी हिकु अटकल सोची हुई,
सो हुन ॿुधायो त हितां तमामु वेझो हिकु ॿी ढंढ आहे। हू परेशान मच्छियुनि खे आथत ॾींदे चई रहियो हो। पर असीं सभु उते कीअं पहुचंदी हुआसीं? मच्छियुनि पुछियो। बग पखी चयो त उन लाइ फ़क़ति हिकिड़ो ई तरीक़ो आहे। बग पखी खेनि चयो, आउं रोज़ानो 2-4 मच्छियूं पंहिंजे वॾे चूंब में झले उॾामी उन ढंढ में उछले वरी ॿियनि जी मदद लाइ मोटी अची सघां थो। जेके मूंसां हलंदियूं उन्हनि खे आउं चूंब में खणी हलंदसि ऐं उन ढंढ में पहुचाईंदसि ऐं उहे महफ़ूज़ थी वेंदियूं। इन ई सलाह ते सभिनी मच्छियुनि रज़ामंदी ॾेखारी। पोइ बग पखी झटपट कुझु मच्छियुनि खे पंहिंजे डिघे चूंब में गॾु करे ॿिए ढंढ ते उॾामण लाइ तयारी कई। शाम जो हू थकल मुहांडो खणी मोटियो, ॼण वॾो कमु सरंजाम ॾेई आयो हुजे। ॿिए ॾींहुं हुन ॿियनि मच्छियुनि खे चूंब में झले नए ढंढ ॾे रवानो थियो। ईअं केतिरनि ॾींहंनि ताईं इहो सिलसिलो हलंदो रहियो। बग पखी हाणे पहिरीं खां तमामु घणो मतारो ऐं ताज़ो तवानो नज़र अचणु लॻो। आख़िरकार सियाणे खेखड़े हिन खे ताड़े वरितो। सोचाईं किथे संदसि दोस्त पंहिंजे पेट गुज़र लाइ हिर बादशाह वारे ढंढ जे मच्छियुनि ते त न पियो भाड़े ऐं इन्हनि खे त न पियो खाए। पर वरी सोचाईं त संदसि दोस्त अहिड़ो ज़लील कमु कॾहिं बि न कंदो। उन सोच खेखड़े जे पचर न छॾी ऐं हुन मालूम करणु चाहियो त रोज़ानो सुबुह जो बग पखी मच्छियुनि खे केॾांहुं खणियो थो वञे। हिकु ॾींहुं खेखड़े बग पखी खे उन ढंढ ते हलण जे लाइ चयो जिते बग रोज़ानो मच्छियुनि खे खणी वियो थिए। बग पखी कुझु देरि सोचे फुके साहूकार कई। बग पखी जेतोणीकि सोच में पइजी वियो, पर सोचाईं त शायदि जेकॾहिं इनकार कंदुसि त खेखड़ो मथां शक करे, छो जो बग पखी ते फ़र्ज़ु हो त पंहिंजे दोस्त खेखड़े जो बि कमु करे। बग पखी खेखड़े खे चयो त उॾामण महिल हू संदसि ॻिची खे सोघो झले। खेखड़े ईअं ई कयो ऐं बग पखी पंहिंजा खंभ छंडे उॾामणु शुरू कयो। रस्ते ते हू जबल, माथिरियूं, बाग, ॿनियूं लताड़ींदा हलिया, उॾामंदा विया। पहिरियों दफ़ो अहिड़ा सुहिणा नज़ारा ॾिसी खेखड़ो ॾाढो ख़ुशि थियो। सॼी जमार हू फ़क़ति गप में लेथड़ियूं पाईंदो रहियो। सॼी ज़िंदगी हुन गप में गुज़ारी। तो रस्ते ते खेखड़े खे हिकु टकरी पुठियां मच्छियुनि जा केतिरा ई कंडा ऐं छुलर नज़र आया। उहो ॾिसी खेखड़ो अचरज में पइजी वियो ऐं संदसि शक पक में बदिलजी वियो त हीउ बग पखी पंहिंजे घर जूं ई मच्छियूं खाई थुलो थी रहियो आहे। ढंढ सुकण जो फ़क़ति बहानो आहे। को बि ईअं मरणु नथो चाहे। खेखड़े हाणे बग पखी जी ॻिची खे वठी ज़ोर सां चिभाटियो। बग पखी जॾहिं उन जो सबबु पुछियसि वरणाई त हेॾी बुलंदी ते उॾामंदे डपु थो लॻेमि। ऐं पोइ आहिस्ते आहिस्ते खेखड़े बग पखी जी ॻिची ते एॾो ज़ोर ॾिनो जो हुन लाइ साहु खणणु ॾुखियो थी पियो। वधीक उॾामण बदिरां उते ई लही पियो जिते हू मच्छियूं खाईंदो हो ऐं कंडा ऐं छुलर छॾींदो हो। पट ते लहण बैदि बि खेखड़े बग पखी जी ॻिची खे न छॾियो ऐं एॾो ज़ोर सां पकड़ियो ऐं ज़ोर ॾिनो जो आख़िर बग पखी जो साहु ई निकिरी वियो। उन बैदि खेखड़ो आहिस्ता आहिस्ता पंहिंजी मंज़िल ॾे रवानो थी वियो जितां हू आयो हो। ढंढ ते पहुची करे हुन बाक़ी बचियल मच्छियुनि खे उन ज़ालिम बग पखी जे मौत जी ख़बर ॿुधाई। मच्छियुनि खे खेखड़े जे मौत जी ख़बर ॿुधी पहिरीं त ॾाढो ॾुख थियो। मच्छियुनि खे बग पखी जे मौत जी ख़बर पई त पहिरीं त हुननि खे ॾाढो ॾुख थियो, पर पोइ खेखड़े खेनि सॼो अहिवालु ॿुधायो त बग पखी बहानो ठाहे कीअं कहिड़े तरीक़े सां रोज़ानो मच्छियुनि खे खाई रहियो, जिन जा कंडा ऐं छुलर हू पंहिंजे अखियुनि सां ॾिसी आयो आहे। इहो सॼो किसो ॿुधी करे मच्छियूं ॾाढियूं ख़ुशि थियूं ऐं खेखड़े जा थोरा मञाऊं जंहिं संदन जान बचाई। ऐं पोइ बाक़ी बचियल मच्छियूं उते पंहिंजी ज़िंदगी ख़ुशि ख़ुशि गुज़ारण लॻियूं ऐं खेखड़े सां बि उन्हनि जी दोस्ती क़ाइमु रही। सची उमेदु आहे त हीउ किसो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। हिन क़िस्म जूं वधीक कहाणियूं किसा ॿुधण जे लाइ असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा ऐं फेसबुक पेज खे फॉलो कंदा। दुआ में यादि रखिजो। अल्लाह हाफ़िज़।